जे नौजवान सियासतदान सैयद ज़ैरक खुर्शीद शाह चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची क़ौमी ख़ज़ाने ते बार बणियल ख़ैर ज़रूरी 17 विज़ारतुनि खे ख़त्म करे उन जा फंड अवामी भलाई वारनि मनसूबनि ते ख़र्च करे अवाम सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ई दर दर चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। बाक़ी मुख़ालिफ़ पीपीडी मक़बूलियत खां जुड़ी मैदान ताईं ग़ाइब आहिनि। पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची सेहत कार्ड, हारी कार्ड, स्टूडेंट्स कार्ड ॾियण सां गॾु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे बि वधायो वेंदो। अहिड़ो इज़हार उन सखर जे लेबर कॉलोनी में ज़ाहिद शाह बुखारी पारां मुनक़िद करायल कॉर्नर गॾिजाणी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। कॉर्नर मीटिंग में औरत ऐं मर्द वर्करनि जो वॾो अंग मौजूदु हुयो। सैयद ज़ीरक शाह वधीक चयो त लेबर कॉलोनी जे रहवासियुनि खे बिजली, पाणी, सफ़ाई सुथराई जूं सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। पुराणी सखर में पीपी मुख़ालिफ़ साज़िशूं कनि पिया जिन खे अवाम नाकाम बणाए छॾींदो। सैयद ज़ेरक शाह चयो त 3 फ़रवरी ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी अक्स बेनज़ीर भुट्टो सखर अचे पई। सखर जो अवाम जंहिंजो शानदार इस्तक़बाल करे साबित कंदो त सखर अॼु बि पीपी जो किलो आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।